निर्माण जी ज़रूरत आहे। हिनखे सफ़ाई खपे, हिनखे सुथराई खपे, हिन में गंदगी न खपे। असां इंसान जिते रहूं था पिया उते असां सवाइ गंदगी जे ॿियो कुझु नथा कयूं। तंहिंजे करे असांखे पंहिंजे समुंडनि खे साफ़ु रखिणो आहे, शफ़ाफ़ रखिणो आहे, ताकी हीअ जेके पखी आहिनि जेके हिते रहनि था पिया, हिन अंदरि जेका आबी जीवत आहे उहा जेका आहे उहा महफ़ूज़ रही सघे। ऐं असांजी जेके समुंड जूं जेके मौजूं आहिनि ऐं जेके हाणे मुंहिंजे पेरनि खे प्यार सां अची छुअनि थी पियूं त इन्हनि मौजुनि जो मज़ो माणे सघूं। दोस्तो, असां ख़ुशि नसीब आहियूं सिंधी माण्हू त असांखे समुंड आहे। पंजाब वारा ऐं सरहद वारा इन मामले में लॉक्ड जेको आहे सो आहिनि टेरिटोरीज़ आहिनि, हुन वटि समुंड न आहे, असां वटि समुंड आहे। पर अफ़सोस इहो आहे त असांजे हिन अज़ीम विरसनि ते बि जेको कब्ज़ो आहे उहो ॿियनि जो आहे ऐं उहे मुल्क जे नाले में, मज़हब जे नाले में ऐं उहे असांजे वसीलनि ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। असुलु मसइलो छा आहे उहो इहो आहे त असांखे पंहिंजे उन वसीलनि खे बचाइणो आहे ऐं हीअ जेके अज़ीम वसीला आहिनि रुॻो समुंड जे किनारो असां डेवलप करे छॾियूं ऐं असांखे मालिकी ज़िंदगी मिले त ॿियो सिंधी माण्हुनि खे ॿियो कुझु करण जी ज़रूरत ई न आहे। हिन मां जेका कमाई थींदी, हिन मां जेका रेवेन्यू जनरेट थींदी उहा सॼी सिंध खे पालण लाइ काफ़ी आहे। बल्कि मां चवंदुमि त सॼे पाकिस्तान खे पालण लाइ ज़रूरी आहे। पर अफ़सोस त असां हिन अहिड़नि वसीलनि खे असां पंहिंजे असांजा कुझु जेके इदारा आहिनि, माण्हू आहिनि, जेके क़ाबिज़ क़ुवतूं आहिनि, उहे उनखे पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि जे लाइ इस्तेमालु कनि था ऐं उन मां सूबे खे, असां सिंध वारनि खे ऐं मुल्क वारनि खे, अवाम खे को फ़ाइदो कोन थो मिले पियो। त दोस्तो, असांखे हिते जॾहिं बि तव्हां कराची अचो त समुंड जे किनारे ते ज़रूरु अचिजो, सीवी ते अचिजो, हाक्सबेक ते वञो या दो दरिया ते वञो, जिते वञो उते तव्हांखे ॾाढो मज़ो ई मज़ो हूंदो। ऐं हिते हाणे ॾिसो, हे मुंहिंजे